जा असांजे ॻोठ में असांखे बदनाम कर थो चाहे। मुझी भेड़ ते इल्जाम हणी छा थो ज़ाहिर करणु चाहे त मां बंदूक खणी पंहिंजी भेड़ खे मारींदुसि? जे ज़िंदा बची वियो तो वरी कॾहिं कंहिं बि न्याणी ते नाग इल्जाम हणण खां अॻु हू 1000 दफ़ा सोचींदो, 1000 दफ़ा। अदा अदा यो मूं मथा कूड़ो इल्जाम तो आयो वनी, कूड़ो इल्जाम। मां मुझी प्यारी भेड़, मुझी दादली भेड़ रोए पई। तू छाची समझी त तुंहिंजो भाउ एॾो वेलो ऐं बेवकूफ़ आहे जो दुश्मन जे चवण ते ऐं उन्हनि जे शोषण छॾण ते मां तो ते हथ खणंदुसि? चरी तू मुंहिंजी भेण न, तू मुंहिंजी वॾी अम्मा बि आहे। तोखे ख़बर आहे न त तुंहिंजो नालो जेको रखियलु आहे अम्मा वॾी जो आहे। त पोइ मूंखे ॿुधाए त मां पंहिंजी वॾी अम्मा जे मथां हथ खणंदुसि? चरी 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 मूंखे अखियुनि में घुरा न, मूंखे तुंहिंजे मुंहं ते मुर्क खपे, समझी? शाबाश। रानी दिए ता मस्त मस्त मुझे घर आई। बिस्मिल्लाह वे वे मामी तू खुश तो आई ना? यम्मा जिंजी जिंदगी में जाड़े जोड़ो मुर्स हुजे वो भला खुश हुंदी छा? बड़े वक्त के पई थेला दिया। मामी भला केड़ी खोट है मुझे मामे में जिनजे करे तुझी जिंदगी बर्बाद थी वई आ? ना मां ना तुझे मामे में केड़ी खोट आ? अयो तो बेचारो यमन जो शहजादो आ, शहजादो। बस बेचारे जो मुंह एक कदर कोन कयो न, और बाकी तो वारी मां तो हन के सजो दी वेठी सोने ने प्लेटन में चांदी जे चमचन सा खारायस। ये न अम्मा जी तो तबीयत ही एड़ी आ, रुखो खाए ऐं रुखो गलाए। मामी उन मथा त का मयारी ना है। अय्यम्मा मयारी तो हुंदियूं मिस्कीनन मथा आहिनि, अमीरन मथा मयारू ठहंदियूं जा कॾहिं भी न। मामी तो सा गलाइण में मां कान पहुचंदस। इयो बुधा मिठल किथे आ? ॾिस दुआ पंहिंजे चक्कर में मिठल के एतिरो न फसाए जो बेचारो निकरी न सके। इहे न थे जो तुंहिंजो रिश्तो किथे ॿिए हंधि थे ऐं पोयां मुंहिंजो पुट कावड़ में अची पंहिंजो पाण खे मारे न विझे। अलाही न करे मामी, इहे न थींदो। इहा त अणटड़ ॻाल्हि आहे। तो वारी मां बानो बेगम ऐं जाड़े के त गाह ही कान थी विझेसि, सो हाणे कीअं तुंहिंजो संग असांखे ॾींदी? कॾहिं बि न, नको। जेकॾहिं अम्मा राज़ी नथी थे त का वॾी ॻाल्हि न आहे मामी। बाबा के जीअं मां चवंदसि बाबा ईअं ई कंदो। अय्यम्मा छॾ ने ॻाल्हि खे, पहिरीं मूंखे इहो ॿुधा अकबर खान जी बानो बेगम जे अॻियां हलेसि थी ऐं वेचारो सदाई कंध झुकायो वतो हले। हा तू परेशान न थी मामी, अम्मा ऐं बाबा के राज़ी करण मुंहिंजो कमु आहे। अल्लाह कंदो केड़ा ॾींहं अचनि ऐं जेकॾहिं इहे थियो न पोइ त मां मिठे भत जी देग लाईंदसि, देग। इहो मुंहिंजो कमु आहे मामी, तू सिर्फ़ इहो ॿुधा मिठल किथे आहे? ॿाहिरि निकिरी वियो आहे। पर मां मूंखे इहो त ॿुधा तोखां नाराज़ थी पियो आहे छा? हा मामी। त बस तुंहिंजे पारां मिठल खे आउं पाण परचाए वठंदसि, सुभाणे तोसां उते मिलण ईंदो। ज़रूर मोकिलजांसि मामी। हाणे तो ख़ुशि आहीं न? बाबल साईं वॾो गंद थी चुको आहे, वॾो गंद थी चुको आहे। हाणे हिन ॻोठ जो अमन बरक़रार रखण तव्हां खां मुश्किल थी वियो आहे। सुल्तान जीअं ई पंहिंजे भाउ खे अस्पताल खां वठी हिते हो त बाहियूं ॿारे छॾींदो, बाहियूं। हाणे हिनखे रोकणु मुमकिन ई न आहे।
फोटा मां पंहिंजी जिंदगी में हिन ॻोठ जो अमन ऐं आराम ख़राब थियण कोन ॾींदुसि। जेकर सुल्तानी आलम वारा पाण में ठही था वञनि त ठीकु, न त फोटा उन ॿिन्ही धुरनि जे करे आऊं पूरे ॻोठ वारनि खे कहाणी में कोन पीआरींदुसि। सुल्तानी आलम वारनि खे हाणे बंदूक जी नोक मथां ई रखणो पवंदो। पर फोटा हिन खां पहिरियां मां चाहियां थो त हिननि ॿिन्ही धुरनि जे विच में हिकु चकर ॿीहर ॻाल्हियूं करायूं। बाबल साईं समझो था त ये ॻाल्हियुनि में ईंदा? ॻाल्हियुनि में अचण एॾो वॾो मसइलो न आहे, पर ॻाल्हियुनि में ठहण वॾो मसइलो आहे। पर पोइ बि ॿिन्ही धुरनि जे मथां घणो ज़ोर रखंदासीं। बाबा साईं आलम तव्हां खां कंधो कोन कराईंदो, बाक़ी उहो सुल्तान ॾाढो ॾुखियो मल आहे। अरे ॾुखियो केरु बि न आहे पुटा, सभु मुंहिंजे सब्र जो नाजाइज़ फ़ाइदो पिया वठनि। मां जेकर चाहियां न त पुटा हिननि सभिनी खे पंहिंजनि आङुरनि ते नचाए सघां, पर पोइ मूं में उन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो रहंदो। इन करे मां बंदूक जे ज़ोर ते अमल नथो कराइणु चाहियां। बाबल साईं कमदार फोटो हणंदो आहे सोटो, पोइ धकु लॻे या न लॻे सिधा कॾहिं कोन थींदव। उन्हनि खे सिधे करण जो ॾांहुं मूं वटि आहे पुटा। जॾहिं न मुंहिंजे सब्र जूं हदूं ओरांगण जी कोशिश कयां त हुननि खे पंहिंजी चपटीअ सां न चोटीअ ते रखी नंगे पेर नाच न करायो न त मुंहिंजो नालो अकबर ख़ान। इहो त आहे बाबा साईं, पर खे छॾ फोटा, गाॾी कढ त अस्पताल हली सुल्तान जे भाउ खे ॾिसी कढ गाॾी। हाज़िर बाबा साईं। मां को बि बहानो नथो ॿुधणु चाहियां मूमल। मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुधाए त मूंसां निकिरी हलण जे लाइ तयारु आहीं या न। सिर्फ़ हिकु हफ़्ते जी मोहलत अथई, पंहिंजे पीउ जी दिलि जो औंत कढी वठ। हफ़्ते खां पोइ मूंसां घर छॾे न निकितीअ न त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदोसांइ। ॾिसो अकबर खान, ॾिसो मुंहिंजे भाउ जी हालत। आलम खान हिन खे मारण में का बि कसर न छॾी। कॾहिं हू था तुंहिंजे भाउ खे लेटाए वञनि, कॾहिं तव्हीं उन्हनि खे था नुक़सान पहुचायो। अड़े कॾहिं इहो सोचो अथव तॾहिं छिक छिका में जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता को खून थी पए त पोइ छा ॿई धुरियूं घरनि में ख़ामोश थी वेही सघंदियूं? जवाब ॾे मूंखे। अड़े सुथरो सुथरो अजय पंहिंजी बर्बादी जे पोयां थी पिया आहियो। तव्हांजो इहो होड़ ऐं ज़िद तव्हांजा वेड़ा वीरान करे छॾींदो। अञा बि वक़्तु आहे, अञा बि वक़्तु आहे। कुझु सुथरो, कुझु एहसास करियो, छॾियो इहे जहालत वारियूं ॻाल्हियूं, इंसान बणिजो। असां अॻिते एतिरा वधूं कोन, पर आलम खान खे तव्हां दाख़िलो करे छॾियो आहे। उन्हनि जी छपर ऐं छांव बणियल आहियो। इहा ई छूट आलम खान जो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे, तॾहिं उन जूं मनमस्तियूं वधी वियूं आहिनि। अरे सिर्फ़ आलम खान न, पर तव्हीं मुंहिंजा दादरा आहियो। हिन समूरे ॻोठ जे हर माण्हू सां मां प्यार थो कयां, मुंहिंजी रैयत आहिनि। ख़ुदा जो वास्तो आहे मूंखे। हे झेड़ा झटा छॾियो, पाण में प्यार कयो, कुर्ब कयो पाण में। असां सभु झेड़ा झगड़ा ॾिंगायूं छॾियूंसीं सिर्फ़ तव्हांजे करे। पर हाणे त असांखे फ़ैसिलो वठी ॾियो आलम खान खां। फ़ैसिलो आलम खान त छा, हुनजे वॾनि खां फ़ैसिलो वठंदासीं। रुगो मल्हार खे ठीकु थी घर पहुचण ॾे। मुंहिंजो वाइदो आहे तोसां, ॿिए ॾींहं ते तोखे फ़ैसिलो वठाईंदुसि। ॿिए ॾींहं ते फ़ैसिले खां अॻु में पलांद में तव्हां को बि अहिड़ो क़दम न खणिजो। ठीकु आहे न सुल्तान? जेको मूं चाहियो उहे थियो आलम खान। हाणे वक़्तु अची वियो आहे पूरी बिरादरी जे साम्हूं तुंहिंजे पटके खे दूर करण जो। ये तो सियाणी पे वने। सियाणी ओ नानी सियाणी ने गाल तो बुध। सियाणी ओ सियाणी भजे केड़ा थी हेडा मुझी गाल तो बुध। आई इन जरी केडो मुंडे नजर पई। जल तू जलाल तू आई भला टार तू, जल तू जलाल तू आई भला टार तू। हेडा बोड़ी आई छा? हेडा मुझी गाल तो बुध। आई हेडा बी तो सही। ई समझे छाती पने पाण के। मुझे खबर ही कान थस।
जिन छड़े भूत छड़े पर जादो जिंद न छड़े पी त इनके दिसांस थी जल्द जलाल तू आई भला टार तू जल्द जलाल तू आई भला टार तू तू को का लगेस आई है ना तो भिंडी चढ़ा तू समझी छाती पड़े पाड़ के हाँ? मुझे खबर कान थई छा जिन छड़े भूत छड़े पर जादो जिंद कान छड़ी दई बी तो के देख न सही के घर होया बी तो इनके डी जा तारा थी दिखारिया से माई सियाणी रिड्डा जी ऐसे कंदी पई अची खैर ता है ना बाबा अदा पुन लगे समझायो जेके उन पैर खया आइन वडा मसला पैदा कंदो को गलत कम पियो करे छा इन वक्त जेका मलार के बार मिली आए एतरी कावड़ सोट जी अदा पुनल जे मथा भी आए ए हाने अदा पुनल जे करे सोट रानी बदनाम पई थे रानी यो बदनामी यो बाबा सबब आलम खाना जे करे ने पुनल के बगैर की सबब में बीमार न देया ते मन जा बात छोकल ना इहा गाल पे आहे मानू आखिर सोचिंदा ते पाण में सोट बिढ़ा छो आखिर एडी केडी गाल थी जो एक बे के मारण ते लही आया आलम पाण के सियाणो व्याणो तो समझे सजो गोट पाण ते खिलाए बेई रहे बाबा हाणे जेको थियो लगे छडियो ना ता पुनल जे मथा नजर रखो पहिरियां न जेके गलतियूं कंदो तो उन्हनि मसइलनि खे सोट वाले मुंहुं ॾेई वठंदो पर जेकॾहिं हाणे कुझु बि कयईं त पाण सां गॾु असांखे पिंगराईंदो मां एतिरो मोहताज न आहियां जो आलम खान जी गुलामी कंदो वञा आलम खां सवा ज़माने खे बि मुंहुं ॾियण जी सख रखी सघां थो हां साईं तू तो वडो काट को आई असल सिद्ध के लोडो अची वेंदो एडी मुसीबत अचण खां पहिरीं पंज फुट के छो न समझाई पुनल ॿार न आहे न वरी एड़ी बेवकूफ़ी कंदो जो इन घर जे मथां मुसीबत अचे वो भी समझे थो हाणे जेकॾहिं कुझु बि कयूं न इहा फिल्म ॻिचीअ में पवंदी ऐं आलिम बि हाणे हथ कोन विझंदो भला कंदो बाबा पर अदा पुनल हिन वक़्तु तमामु घणो रुठल आहे हाँ हाँ वसाई सब खैर आहे जल्दी में शरबत जल्दी ठाया खुशकी चढ़ी वई होने वसाई गाल तो बुध इन शरबत में इनके जहर जनी ता विजी दीस जेकने जहर को न थई न तो ही दिस मां भी पलो में जहर जी पूरी बधो थी वता जादो होश करे जोश मो निकती आई आई तो के खबर ना है महाना निस्यानी विजदी हारे भे पके में पानी जादो किथे तुझे ये ठहल रिश्तो में ड्राई न छड्या माई सियाणी वाह का लगी सिर के तो चयो त रिश्तो थियो ही ना है वो यो रिश्तो पक्को भी थी वियो न मुझी गाल बुध अन्या थियो ना है जेकने थियो त रिश्तो ते पक्को थी वियो आहे केर तो चए त रिश्तो ना है थियो अजा पोती जो सद ॾियण त हिते आई आया सुभाणे शाम जो दोलन धमारन सा गड जंग वठी वनी पोती विझी इंदस तू समझी चाती पंहिंजे पाण के तो तोखा सवा मुंहिंजो पुट कुआरो रहिजी वेंदो ऐं जादो जेकॾहिं तुंहिंजे पुट जो रिश्तो पको थी वियो आहे त पोइ भला मूं पुठियां एॾी बाहि छो ॿारी अथई बाहि इन करे मूं ॿारी हथ माई त बेवकूफ़ करे जेको तो मुंहिंजो माल खाधो आहे न महिरबानी करे वापस कढाइण चवई थी तो छा समझो त ॾटा सटा ॾेई माल सॼो हज़म करे वेंदुसि अरे तो मूंखे कोन सुञातो आहे छा जिन छॾे भूत छॾे पर जादो जिंद न छॾे काकड़े में आंगूर विझी पेट मां आंडा बुकियूं कढी ॿाहिरि उछलींदी सई ऐं मूं छा खाधो आहे जादो छा खाधो आहे तुंहिंजो हाँ ॿुधा त सही जो एॾी छिती लॻी पई आई जेके तुंहिंजा 5 रुपया मूं छा 5 रुपया खुदा कर मूं टके जो हिसाब किताब लिखियो आहे ऐं जेका मुंहिंजे दर ते भुगड़नि मुठ खाई वई आई न मूं त उहो बि लिखियो आहे सच में जादो तू सब कुछ लिखंदी वई आई आई ॿियो तूं का कूड़ थी समझी छा
वो जाए का सब कम छडाए बस हे नो दफ्तर नहीं एक हंध मो विहारे छडियो तमास जेडी मल भैया नानड़ी सियाणी अचे न बस एक गाल जो तू हिसाब किताब लिखंदो वन दी में जके ये नह चक्कर करे थी ना मुझे घरे मुखे लुटण लाए हा माई जादू पर मां त सफा पर मतड़ी आया हाँ लिख लिख माई लिख जेके हिन शरबतुन जा जग पीता आहिनि ककड़ी कबाब तुंहिंजा खाधा अथसि न ऐं आउं त चवां थी जेके तुंहिंजे दर ते हिन चांवर चुगिया अथसि न उन हिकु हिकु दाणे जो हिसाब किताब लिख न छॾ हिनखे न करियूं था हिन जो बंदोबस्त बस तूं मुंहिंजो साथ ॾे मरी वई सियाणी इन खां पहिरीं जो ही ॿई मुसीबतूं काटे में अची पवन सियाणी पेर ड्राए जलतू जलाल तू आई बलटार तू जलतू जलाल तू आई बलटार तू अरे डाय काडे 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 ती खिसकी वसाई जे वसण जा करार ॾिसी अने पेर ती पुख्ता करी वसाई वसाई मां सदको वञे हिन माईअ तुंहिंजो वायु बताल करे छॾियो आहिनि तव्हां पाण में सलाह करे वठो त पोइ मां मोटी ईंदसि न किॾे ईंदसि अलाए कीअं थी वञी तोखे ख़बर न आहे वसाई वसे त ॾिला रहमत तोला ज़हमती ज़हमत वसाई छा थियो अथई तूं सॼो पंहिंजो हिसाब किताब लिखी रख जेकॾहिं तोखे पंहिंजो हिसाब न मिले त पोइ गोॾा फाड़जाए आउं चवां थी मूंखे सची सची ॿुधाए त मुंहिंजो खाधल मोल कॾहिं थी न बुढ मां कढी जादो ऐं सुभाणे तुंहिंजे घर ईंदसि न ऐं जग शरबत जो बि ठाहे रखजाए त पाण वेही हिसाब किताब कंदासीं हा ठीक है माई जादो हाणे इनखे छॾणो न आहे पोइ पइजी वञीसि छॾींदीसि हाणे मां बि न हिनखे वेही त तोखे ॾिसां थी निभागी तो छॾे ॾिनो न त ॼण पूरो करे छॾियां ॾाइण खे हले थी वीचारी पैसा वठे कुझु अखियूं पट तूं बि हा हाणे तव्हांखे ख़बर पवंदी त मां बि नानी सियाणी आहियां विझंदी हा रधे पके में पाणी आदल अद्दा जे पलाद में तुझो सिर खणो आहे तव्हां घणा खुश न थियो त को असां मुड़ी वेंदासीं उहा त मूंखे बि ख़बर आहे वण वारे ॾींहुं तव्हां ॼावाई कोन वॾा के बेपिता जेतिरा पादर खाईंदा ओतिरो तव्हांजो ज़िद वधंदो बात बंदि रख कया हिते जो हिते न पूरो हथ कट मां चवां थो हथ कट छोजी तोखे खुटी खणे अञा हिकिड़ो अस्पताल मां मोटियो न आहे कया न तोखे बि अस्पताल भेड़ो तूं अस्पताल भेड़ो कोन्हे हा नथो चवां तो वञी थो घाटे ते वधंदो हा के विच में अचण जी का भी जरूरत ना अदावारा में अदा चरियो थियो ही छा पाण में भली केतिरा भी इख्तिलाफ़ात छो न हुजनि पर मां सोटरनि खे दुश्मननि जे हथां मारण कोन ॾींदुसि न वेंदे कुलू
तमाम जल्द मरंदो कोन छॾींदासीं तव्हांखे ज़िंदा अरे हलड़े हल पहिरां वञा मलम पटी त कराए छॾ बाबा मां चवां तो छॾ चुप कर बस खड़ा लो हलो निकल छॾनि चाचा छॾनि वॾा आया आहिनि मुड़ुस माण्हू ॾिसंदुसि मां तव्हांखे अलाए केड़न सुरन अचे वरायो आ असली जान ही कोन था छडन ओ ये सुन्याई जा सूर थई सुन्याई जा कमाईंदे न न ये सूर के कोन छलींदई बैठो मत पाजो टंगू बोला मुके सी वठियो सी बुखार वठी विया सा जल्दी कर मुझे मथा रेली त खणी अंदर विझे जी दे खबर फकीरियाणी अज वरी ओच तो बुखार उस दाली न पूछ तुम्हारी तिथिया तो कोई असर ही कोई खड़े श्याणी ओ श्याणी समझी विस बुखार इन दिनो अथस वनी तो गोरी वठी अच सी बुखार जी त खावा त सी झको थे वहड़ी वा नमूनी समझा सुञाणा तो के हाणे मुखे दिसी वेचारियो ची बट ते गठी है बुखारा मरनात अड़ी सुञाणा तो के तू समझी थी इने करे बस जादो हली नी आऊं जिंद चढ़ाए चढ़ी जिन्न छडे भूत छडे जादो जिंद कान चढ़ी या उठी छा जो बुखार थई उठी आणे मुझे बच्चे के निधन को करे कुटियो तो उसे उन्हनि खे ख़बर आहे त हिन वक़्तु सुल्तान अस्पताल में आहे हीअ अकेलो छा कंदो अदी मूंखे पूरी पक है त हुननि जो ॾोह कोन हूंदो हू छोकिरा ग़रीब आहिनि कुल्लू ई पादरनि खे कूर कई हूंदी वाह चाचा वाह माण्हुनि जा दुश्मन पर में असांजो दुश्मन घर में जेकॾहिं अहिड़ियूं शायदि त पादर बि खाईंदासीं ऐं फैसले में ॾोही बि थींदासीं ऐं पुलिस बि असांखे टंगी थी मां ॻोठ जे विच चौराहे ते बि शाहिदी कोन थो ॾियां तोखे थो सम्झायां जॾहिं तोखे ख़बर आहे त मल्हार अस्पताल में आहे सुल्तान उन वटि वेठो आहे त पोइ तोखे माण्हुनि खे चुंगू ॾियण जी कहिड़ी ज़रूरत हुई तूं जॾहिं सब्र खां कमु न पियो वठी सघी भागा मासी चाचा खे माठ कराईस न त मां पंहिंजो मथो भित में हणी रतो रत करे छॾींदुसि पंहिंजो पाण खे रतो रत कंदे बाक़ी सब्र खां कमु न वठंदे बाबा हाणे तू ही मुड़ खबर भी अथई त अधा गुल्लू जज्बाती आ जज्बात अम्मा मोचड़ो थन घट मानी अथन थो थे त पोइ खण पादर हण मूंखे फाड़ मुंहिंजो मथो ठार पंहिंजो हियाव ॿुधी पई अम्मा पंहिंजे चाचे सां ईअं पियो ॻाल्हाए त दुश्मन सां कीअं ॻाल्हायो हूंदई तॾहिं ते पादर खाई दूनार सुॼाए घर में वेठो हलड़ी चाचा त सफ़ा डब पियो ॾी डब मासी बंदूक खणी अची मूंखे हण तॾहिं हिन चाचे जो हियाव ठरंदो अदा हिन वक़्तु ही होश में न आहे तू तो होश में अच होश में न आहे हिननि जो मथो तव्हां ख़राब कयो आहे दी तव्हां हा चाचा असांजो मथो ख़राब आहे असांजो मथो अबा होश में अच अदा गुल्लू संभाल पाण खे संभाल भाॼाई छॾियो मूंखे मां पंहिंजो पाण मारींदुसि तॾहिं हिन चाचे जो हियाव ठरंदो वॾो अदाकार आहीं छोरा वॾो अदाकार आहीं मासी बंदूक किथे आहे कुहाड़ी किथे आहे मां पंहिंजो
अलाह जो वास्तो दे पाण खे मारण है सोलो सो सही पाण खे मारी दो ये दुनिया आहे लहर लहर में लका 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 ये दुनिया